नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे सखर खां ख़बर ॾींदा हलूं त एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासन जे केस में गिरफ़्तार कयल पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाण ख़ुर्शीद शाह खे 9 ॾींहंनि जे रिमांड ते नेब हवाले करे छॾियो आहे। ख़ुर्शीद शाह खे सखर जी एहतसाब अदालत जे जज अमीर अली मैसर आॾो पेश कयो वियो। इन मौक़े ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ, जॾहिं त ख़ुर्शीद शाह जी हिमायती पार्टी कारकुन वॾो अंग में मौजूद हुआ। ॿुधणी दौरान नेब तरफ़ां मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त ख़ुर्शीद शाह इंक्वायरी में नेब सहकार न करे रहियो, इन करे खेसि गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार खां जांच लाइ 15 ॾींहं जो रिमांड ॾिनो वञे। ख़ुर्शीद शाह जे वकील तरफ़ां लाॻापियल कानूनी कागज़नि जी तबई ते नेब प्रोसिक्यूटर चयो त कागज़ गॾु न आहिनि, आईंदा ऑफिस में मौजूद हूंदा, जंहिं ते जज रिमार्क्स ॾिना त कागज़ खां सवाइ 15 ॾींहं जो रिमांड नथो ॾेई सघिजे। नेब समूरा कागज़ पेश करे दस्तावेज़ पेश थियण ऐं धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ अदालत ख़ुर्शीद शाह खे 9 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते नेब हवाले करे छॾियो आहे। अदालत हुकुम ॾिनो आहे त ख़ुर्शीद शाह खे 1 अक्टूबर ते ॿीहर पेश कयो वञे। उन खां सवाइ अदालत नेब चयो आहे त ख़ुर्शीद शाह खे क़ैद में तबी सहूलियतूं, खाधो खाइण घुराइण ऐं घर भातियुनि सां मुलाक़ात जी इजाज़त ॾिनी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।